केमिस्ट्री क्लास 9 बाब ॿियों सबक पंजों हिस्सो पहिरियों नील बोहर वारो एटमी मॉडल नील बोहर्स एटॉमिक मॉडल आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼु लेक्चर जो मौज़ू आहे नील बोहर वारो एटमी मॉडल जेको हिन 1913 में पेश कयो हुयो जंहिंखे बोहर्स एटॉमिक मॉडल पिणु सॾिबो आहे Bohr's atomic model. In 1913, Neil Bohr proposed an atomic model which is called as Bohr's atomic model. 1913 में नील बोहर हिकिड़ो एटमी मॉडल पेश कयो जंहिंखे उन जे ई नाले पुठियां बोहर वारो एटमी मॉडल सॾिजे थो. This atomic model was based on Max Planck's quantum theory. हिन एटमी मॉडल जो जेको बुनियाद आहे उहो मैक्स प्लांक्स जी क्वांटम थ्योरीअ ते रखियल आहे. Bohr's atomic model was different in this manner that it shows two folds. बोहर जो एटमी मॉडल हिन माना में मुख़्तलिफ़ आहे त उहो ॿिनि क़िस्मनि खे सर्व करे थो ॿिनि मक़सदनि खे सर्व करे थो. नंबर पहिरियों टू रिमूव द डिफेक्ट ऑफ रदरफोर्ड्स एटॉमिक मॉडल. रदरफोर्ड जे एटमी मॉडल में जेको नुक्स हुयो उन खे ख़तमु करणु ऐं नंबर ॿियों टू एक्सप्लेन द लाइन स्पेक्ट्रम ऑफ हाइड्रोजन एटम. हाइड्रोजन एटम मां जेको लाइन स्पेक्ट्रम निकिरे पियो उन जी वज़ाहत करणु. अव्हांखे यादि हूंदो त असीं रदरफोर्ड जे एटमी मॉडल में हुन जो जेका खोट हुई जेको डिफेक्ट हुयो नुक्स उहो बयानु कयो हुयोसीं. उनखे दूर करण लाइ नील बोहर जेको आहे सो पंहिंजो एटॉमिक मॉडल पेश कयो हुयो. उहो नुक्स ई हुयो त इन रदरफोर्ड एटॉमिक मॉडल द नेगेटिवली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्कुलर पाथ. रदरफोर्ड जे एटमी मॉडल में काटू चार्ज वारा ज़रा इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे गोल दायरनि ते न्यूक्लियस जे चौधारी फिरंदा रहनि था ऐं डिमिट एनर्जी कंटिन्यूअसली ऐं उहे मुसलसिल तवानाई ख़ारिज कनि था. ड्यू टू कंटिन्यूअस लॉस ऑफ एनर्जी मुसलसिल एनर्जी ख़ारिज करण जे करे अल्टीमेटली फॉल इन टू द न्यूक्लियस ऐं आख़िरकार उहे मर्कज़ में किरी पवनि था. हिकिड़ो इहो नुक्स हुयो जंहिंजे करे नील बोहर पंहिंजो एटॉमिक मॉडल पेश कयो ऐं ॿियो नील बोहर जो मक़सदु ही हुयो एटमी मॉडल पेश करण जो टू एक्सप्लेन द लाइन स्पेक्ट्रम ऑफ हाइड्रोजन एटम. हाइड्रोजन एटम जो जेको लाइन स्पेक्ट्रम निकिरे पियो उन जी वज़ाहत करण जे लाइ त आख़िरकार उन मां लाइन स्पेक्ट्रम छो थो निकिरे. छो त जेकॾहिं रदरफोर्ड वारी ॻाल्हि सही हुजे हा त इलेक्ट्रॉन घुमी मुसलसिल एनर्जी ख़ारिज करे किरी थो पवे त उनजो जेको स्पेक्ट्रम निकिरे हा उहो कंटिन्यूअस निकिरे हा, पर ईअं न पियो थिए. उन मां हिकिड़ो लाइन स्पेक्ट्रम पियो निकिरे, हिकिड़ो पैकेट एनर्जीअ जो निकिरे पियो जंहिंखे फोटॉन चइबो आहे. इहो छो पियो निकिरे उनखे बयानु करण जे लाइ नील बोहर पंहिंजो एटमी मॉडल पेश कयो. नील बोहर पंहिंजो जेको एटॉमिक मॉडल पेश कयो उन जा जेके पास्ट्यूलेट्स हुया उहे उन 9 पास्ट्यूलेट्स ॾिना आहिनि जेके असांजे 9 दर्जे जी केमिस्ट्री जे किताब में शामिल आहिनि. उन 9 पास्ट्यूलेट्स खे पढ़ंदे असीं नील बोहर जे एटमी मॉडल खे सम्झी सघूं था त हुन कहिड़े क़िस्म जो एटमी मॉडल पेश कयो ऐं उन जी वज़ाहत कीअं कई. सो नंबर पहिरें खां शुरू कयूं था. पास्ट्यूलेट नंबर फर्स्ट आहे द एटम हैज़ फिक्स्ड ऑर्बिट्स इन विच नेगेटिवली चार्ज्ड इलेक्ट्रॉन इज रिवॉल्विंग अराउंड द पॉजिटिवली चार्ज्ड न्यूक्लियस. एटम खे फिक्स हिकिड़ा ऑर्बिट्स हूंदा आहिनि. उन्हनि ऑर्बिट्स में नेगेटिवली चार्ज्ड इलेक्ट्रॉन पॉजिटिवली चार्ज न्यूक्लियस जे चौधारी पिया फिरंदा आहिनि. इहो जेको फिक्स्ड ऑर्बिट्स जो टर्म नील बोहर इस्तेमालु कयो आहे हिन जो मतिलबु आहे फिक्स्ड ऑर्बिट्स यानी कहिड़े सेंस में फिक्स ऑर्बिट यानी उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी एनर्जी लेवल हुई. हर हिकु ऑर्बिट खे पंहिंजी मख़सूस एनर्जी हूंदी आहे. उन में इलेक्ट्रॉन पिया फिरंदा आहिनि. जेकॾहिं हिकिड़े इलेक्ट्रॉन खे एनर्जी वधीक आहे त उहो पहिरें में ई रिवॉल्व कंदो, पर जेकॾहिं उनखे एनर्जी घटि आहे त उहो वरी पोइ उन में पहिरें में कोन ऑर्बिट कंदो पर उहो ॿिए में ऑर्बिट में उहो रिवॉल्व कंदो आहे. तंहिंजे करे फिक्स ऑर्बिट जी माना आहे त जेके गोल दायरा हूंदा आहिनि मर्कज़ जे चौधारी उन्हनि गोल दायरनि खे रस्तनि खे ऑर्बिट्स खे पंहिंजी हिकिड़ी मख़सूस तवानाई हूंदी आहे. नंबर ॿियो These orbits possess certain amount of energy. ही जेके गोल दायरा आहिनि, ही जेके ऑर्बिट आहिनि मदार आहिनि,
इन्हनि खे हिकिड़ी मख़सूस तवानाई आहे विच आर कॉल्ड शेल्स। हिननि ऑर्बिट्स खे, हिननि मदारनि खे शेल पिणु सॾियो वेंदो आहे एंड नेम्ड एज KLMN शेल्स। ही मर्कज़ आहे वाधू चार्ज वारो, उनजे चौधारी ही मदार आहिनि, गोल रस्ता आहिनि जिन खे पंहिंजी पंहिंजी एनर्जी लेवल हूंदी आहे, पंहिंजी पंहिंजी मख़सूस तवानाई हूंदी आहे। हीउ जेको न्यूक्लियस जे पहिरियां वारो शेल आहे उनखे K शेल सॾिजे थो। इन पहिरें खां जेको ॿाहिरियों वरी शेल आहे उनखे L, ऐं उनखे वरी अञा ॿाहिरां वारे खे M, ईअं वरी अञा ॿाहिरां वारे खे असां चवंदासीं N शेल। इन्हनि जा इहे नाला ॾिनल आहिनि। The energy levels are represented by an integer n is equal to 1, 2, 3 known as quantum number। ही जेके एनर्जी लेवल्स आहिनि इन्हनि खे सॼनि अददनि सां ज़ाहिर कयो वेंदो आहे जंहिंखे n सां लिखंदा आहियूं असां। मिसाल जे तौर ते मर्कज़ जे जेको वेझो वेझो या जेको पहिरें नंबर ते मदार आहे, शेल आहे K शेल, उन जो क्वांटम नंबर आहे n नंबर आहे, क्वांटम नंबर आहे 1। ऐं वरी जेको K खां ॿाहिरियों L शेल आहे उन जो क्वांटम नंबर आहे 2। ऐं वरी जेको L खां ॿाहिरियों शेल आहे M, उन जो क्वांटम नंबर आहे 3। ईअं वरी N जो क्वांटम नंबर आहे 4। दिस क्वांटम रेंज स्टार्ट्स फ्रॉम न्यूक्लियस साइड। इहा जेका क्वांटम रेंज आहे उहा न्यूक्लियस जे तरफ़ खां ॿाहिरि शुरू थींदी आहे। वेझे वेझे न्यूक्लियस वारे मदार खे चवंदासीं नंबर पहिरियों, पोइ वरी ॿिए खे चवंदासीं ॿियों नंबर, टियों नंबर, चोथों नंबर। कॾहिं बि ॿाहिरां खां नंबरिंग न ॾिबी आहे त हे पहिरियों नंबर शेल आहे, हे ॿियों, हे टियों, हे मर्कज़ जे वेझो वारो इहो चोथों आहे, ईअं असां न आहियूं चवंदा। वेयर n is equal to 1 is the lowest energy level। जेको पहिरियों पहिरियों नंबर शेल आहे उहो लोएस्ट एनर्जी लेवल वारो मदार आहे। इंक्रीज़िंग एनर्जी एंड डिस्टेंस फ्रॉम द न्यूक्लियस। ही जेको तीर आहे उहो असांखे ॾेखारे थो त हिन मर्कज़ खां परे जीअं जीअं असां हलंदा वेंदासीं त एनर्जी बि जेका आहे उहा वधंदी हलंदी ऐं मुफ़ासिलो बि वधंदो हलंदो। शेल मर्कज़ खां जेतिरो परे हूंदो ओतिरी उनजी एनर्जी वधीक हूंदी। मिसाल जे तौर ते ही क्वांटम नंबर 1 वारो जेको ऑर्बिट आहे उनजी एनर्जी घटि आहे। ही जेको मर्कज़ खां परे आहे इनजी एनर्जी अञा वधीक आहे। ही जेको वरी 3 नंबर ते आहे उनजी एनर्जी अञा वधीक हूंदी। ईअं जेकॾहिं तव्हां ही शेल ॾिसो था त हिकिड़ो हे पहिरें नंबर वारो शेल आहे, ॿियो हे चोथे नंबर वारो शेल आहे, त एनर्जी कंहिंजी वधीक हूंदी? चोथे नंबर जी, छो त इहो मर्कज़ खां घणो परे आहे, इन जे करे इनजी तवानाई बि घणी हूंदी। नंबर 4, electrons are revolving in particular orbits continuously। इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे मख़सूस ख़ासि पंहिंजनि मदारनि में मुसलसिल गर्दिश कंदा रहंदा आहिनि। बट दे डोंट आइदर इमिट और एब्जॉर्ब एनर्जी। पर उहे कॾहिं बि इन पंहिंजे मख़सूस मदार ते घुमंदे न एनर्जी इमिट कंदा आहिनि, न उहे एनर्जी ख़ारिज कंदा आहिनि, ऐं न ई वरी उहे एनर्जी जेको आहे सो जज़ब कंदा आहिनि। ही जेको इलेक्ट्रॉन हिते पंहिंजे मख़सूस मदार ते फिरनि था पिया, इहे सॼी उमिरि हिते फिरंदा रहनि, पर इन्हनि खे एनर्जी ख़ारिज करण जी न ज़रूरत थी पवे, न ई वरी इन्हनि खे फिरण जे लाइ कंहिं एनर्जीअ जी का ज़रूरत पवंदी आहे त उहे एनर्जीअ खे जज़ब कनि। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो सिजु आहे, सिज जे चौधारी ज़मीन पई थी फिरे ऐं मरकरी पई थी फिरे, जुपिटर पियो थो फिरे। उन्हनि खे कॾहिं बि कंहिं एनर्जीअ जी ज़रूरत कोन पई आहे त उहे सिज जे चौधारी फिरनि, त उन्हनि खे का तवानाई मिले तॾहिं फिरंदा। इहे इलेक्ट्रॉन बि ईअं पंहिंजे मदार ते जेसि ताईं पिया फिरंदा तेसि ताईं न हिननि खे एनर्जी घुरिजे जो उहे जज़ब कनि, एब्ज़ॉर्ब कनि, न ई वरी हिननि खे का एनर्जी ख़ारिज करणी आहे, इमिट करणी आहे। नंबर 5th postulate आहे when electron jumps from lower energy level E1 to higher energy level E2 it absorb energy। जॾहिं इलेक्ट्रॉन जेको आहे सो हिन एनर्जी लेवल ते घुमे थो पियो E1, इन खां जेकॾहिं उहो E2 ते जंप थो करे त पोइ उनखे एनर्जी जेका आहे एब्ज़ॉर्ब करणी पवंदी। मिसाल जे तौर ते हीउ इलेक्ट्रॉन हिन ते फिरे थो पियो, हाणे इहो इलेक्ट्रॉन जेसीं ताईं हिन ते फिरे थो पियो त का बि एनर्जी न घुरिजेसि, पर जेकर हिनखे एनर्जी मिली, एब्ज़ॉर्ब कयईं, त हाणे इहो एनर्जी 2 लेवल ते मथे हलियो वेंदो।
जेकॾहिं को इलेक्ट्रॉन जेको आहे सो के शेल में घुमे थो पियो, मिसाल जे तौर ते असांजो के शेल आहे एनर्जी लेवल 1, ही वारो, हिन में जेकॾहिं हिकिड़ो इलेक्ट्रॉन फिरे थो पियो, उनखे जेकॾहिं ॿाहिरां सिज जी तवानाई मिली वई या हीट मिली वई त इहो छा कंदो, इलेक्ट्रॉन इतां निकिरंदो अची करे एल शेल ते जंप कंदो। हाणे एनर्जी छा कई, इन इलेक्ट्रॉन एनर्जी हासिल कई तॾहिं हेॾे आयो, जेसि ताईं हिते पियो पोइ फिरे के शेल में तेसि ताईं हुनखे एनर्जी जी ज़रूरत न हुई। नंबर 6 पॉइंट आहे, when electrons jump from higher energy level E2 to lower energy level E1 it emits energy। हाणे जेॾी महिल जो इलेक्ट्रॉन जेको आहे सो हायर एनर्जी लेवल खां E2 खां, हाणे हिते E2 ते हीअ ॾिसो फिरे थो पियो, हाणे इहा एनर्जी ख़ारिज करे थो तॾहिं इहो वरी वापसि E1 में वञी करे किरंदो। त हिते इहा ॻाल्हि लिखियल आहे त इलेक्ट्रॉन जेकॾहिं हायर एनर्जी लेवल मां, ही हिते इलेक्ट्रॉन हिते आहे हाणे एल शेल में, इन मां हिन के शेल ते तॾहिं वेंदो जॾहिं हिन जेका इज़ाफ़ी एनर्जी वरिती आहे उहा इमिट करे, ख़ारिज करे, त पोइ इहो वरी हेठि लोअर एनर्जी लेवल में हलियो वेंदो। सवेर असां इहा ॻाल्हि कईसीं चौथी पॉइंट में त इलेक्ट्रॉन पंहिंजे मदार ते जेसि ताईं पियो थो फिरे, हाणे हीअ ॾिसो हिन में पियो थो फिरे त न इहो एनर्जी ख़ारिज थो करे, न इहो एनर्जी वरी जज़ब थो करे, पर ही वारो जेको इलेक्ट्रॉन आहे जेको E1 ते फिरे थो, उहो हिकिड़े वक़्त में छा थो करे, ॿाहिरां एनर्जी जज़ब थो करे त E2 ते हलियो थो वञे, पर वरी E2 तां वरी एनर्जी जेॾी महिल जो ख़ारिज थो करे त E1 ते हलियो थो अचे। सो जेकॾहिं इलेक्ट्रॉन E1 खां हायर एनर्जी लेवल E2 ते वेंदो त हुनखे एनर्जी एब्ज़ॉर्ब करणी पवंदी, पर जेकॾहिं वरी E2 खां लोअर एनर्जी लेवल E1 ॾे अचे थो त उनखे उहा ई एनर्जी वरी इमिट करणी पवंदी आहे। इन्हनि केसनि में इलेक्ट्रॉन एनर्जी या त जज़ब कंदो या वरी ख़ारिज कंदो, पर जेकॾहिं पंहिंजे ई मख़सूस उन एनर्जी लेवल ते पियो फिरंदो त न उनखे एनर्जी जज़ब करणी आहे, न ई वरी उहो एनर्जी ख़ारिज कंदो। नंबर 7 पास्टुलेट आहे, द एमिशन और एब्जॉर्प्शन इज़ डिसकंटिन्यूअस इन द फॉर्म ऑफ एनर्जी पैकेट। जेको इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट कंदा आहिनि, ख़ारिज कंदा आहिनि या जज़ब कंदा आहिनि, उहो तवानाईअ जे हिकिड़े डिसकंटिन्यूअस पैकेट जी सूरत में हूंदो आहे, जंहिंखे चइबो आहे क्वांटम या फोटान। मिसाल जे तौर ते हीउ जेको इलेक्ट्रॉन आहे एनर्जी जेका इहो ख़ारिज थो करे, इहो हिकिड़े फोटान जी सूरत में एनर्जी ख़ारिज थो करे, ऐं इहा एनर्जी डिसकंटिन्यूअस हूंदी आहे, या जेको जज़ब थो करे उहो पिणु फोटान या क्वांटम जी सूरत में इहा एनर्जी जज़ब थो करे। हाणे इहो डिसकंटिन्यूअस ऐं कंटिन्यूअस फॉर्म ऑफ एनर्जी छा आहे, उनखे सम्झण जे लाइ हिकिड़ो मिसाल वठो त हिकिड़ो दुकानदार अंडा थो खपाए, पर डज़न जी सूरत में। तव्हांखे अंडा खपंदा 80, तव्हां हुनखे फ़ोन कयो था त मूंखे 80 अंडा खपनि, पर हू तव्हांखे चए थो त मां डज़न जी सूरत में अंडा ॾींदो आहियां, तंहिंजे करे तव्हां डज़न जी सूरत में अंडा वठो। तव्हां हुनखे चओसि था त मूंखे 1 डज़न अंडा ॾे, यानी 12, वरी चओसि था 2 डज़न अंडनि जा ॿिया बि ॾे, यानी 24, ऐं वरी 3 डज़न ॿिया बि ॾे, यानी 36, त तव्हांखे अंडा कुल मिलिया 72। 80 मां तव्हांजा 8 खुटी पिया। हाणे इहो कंटिन्यूअस जेको आहे सो हिकिड़ी ॻणप आहे, कंटिन्यूअस सेंस में उहो तव्हांखे अंडा थो ॾिए त बाबा 1 ॿारो 12, 2 ॿारो 24, 3 ॿारो 36, हिकिड़ी ज़रबी निस्बत में तव्हांखे हुन अंडा ॾिना आहिनि। पर डिसकंटिन्यूअस जो मतिलबु छा हूंदो आहे, डिसकंटिन्यूअस जो मतिलबु इहा आहे त ॾिसो हीअ जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॾाकण जा ॾाका आहिनि, पर इहे एटम जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ शेल करे असां वठूं त हिन जो नालो आहे के, हिन जो नालो आहे एल, हिन जो नालो आहे एम, हिन जो नालो आहे एन। हाणे हितां वारो इलेक्ट्रॉन जेकॾहिं हिन ते जंप करणु चाहे थो एम ते, त उहो हिकिड़ी एनर्जी ख़ारिज कंदो, छो त मथी एनर्जी लेवल खां हेठी एनर्जी लेवल ते अचण जे लाइ हुनखे पंहिंजी एनर्जी विञाइणी पवंदी, तॾहिं हिन हेठी एनर्जी लेवल ते ईंदो। हाणे हुन एनर्जी ख़ारिज कई हिकिड़े फोटान वारी सूरत में, हिकिड़े पैकेट में, उन में अंदरि एनर्जी आहे, उहो एनर्जी आहे 12 जूल। वरी हाणे जेको एम ते पहुतल इलेक्ट्रॉन आहे उहो एल ते वञणु चाहे थो त हिनखे पंहिंजी एनर्जी ख़ारिज करणी पवंदी, साॻियो ई फोटान जी सूरत में, पैकेट जी सूरत में, पर उन में ॾिसो एनर्जी आहे 9 जूल। वरी एल वारे खे अञा हेठि के ते वञिणो पवंदो, त ही वारो इलेक्ट्रॉन बि फोटान यानी पैकेट जी सूरत में एनर्जी ख़ारिज कंदो, जंहिंमें एनर्जी आहे 6 जूल। ऐं वरी एल वारो तव्हांजो जेको आहे सो पंहिंजो के ते पहुतो, 6 जूल ख़ारिज कयईं। ईअं वरी जेकॾहिं के वारो अञा जेको आहे सो एनर्जी ख़ारिज करे हा, जेकॾहिं हेठि तबक़ो हुजे हा त उहो बि हूंदो कोन्हे को, पर जेकॾहिं मिसाल जे तौर ते हुजे हा त इहो बि एनर्जी ख़ारिज करे हा 2 जूल।
हाणे ॾिसो ही जेको तव्हां वटि फॉर्म ऑफ एनर्जी आहे जेका इलेक्ट्रॉन इमिट कनि था उहा डिसकंटिन्यूअस फॉर्म में आहे। हिकिड़े कयो आहे 12 जूल, वरी ॿिए हिकिड़े शेल खां ॿिए ताईं पहुचण जे लाइ 9 जूल, वरी टे 6 जूल, वरी हुन 2 जूल। न इहे ज़रबी निस्बत में आहिनि, न ई वरी इहे पंहिंजो जेको आहे सो हिकिड़े मुसलसिल वाध वारी सूरत में आहिनि। को बि इन्हनि में तसलसल कोन्हे को। ईअं जेके इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे जॾहिं हिकिड़े शेल खां ॿिए शेल ते जंप कंदा आहिनि, हिकिड़े ऑर्बिट खां ॿिए ऑर्बिट ते जंप कंदा आहिनि, त उहे डिसकंटिन्यूअस फॉर्म ऑफ एनर्जीअ में पंहिंजी एनर्जी इमिट कंदा वेंदा आहिनि। या मथे जंप कंदा तॾहिं बि उन्हनि खे डिसकंटिन्यूअस फॉर्म में उहो एनर्जी खणंदा आहिनि ऐं उहा एब्ज़ॉर्ब करे मथे जंप कंदा वेंदा आहिनि। नंबर 8 नुक़्तो आहे दी डेल्टा ई यानी डिफरेंस इन एनर्जी ऑफ हायर E2 and lower E1 energy level can be expressed as difference in energy is equal to E2 minus E1। मिसाल जे तौर ते असीं चऊं था त जेकॾहिं हिकिड़ो इलेक्ट्रॉन जेको आहे सो E2 खां जंप थो करे E1 ते, ही E2 आहे एनर्जी लेवल 2, इन खां जंप थो करे E1 ते, त केतिरी एनर्जी इहो ख़ार्ज कंदो। मिसाल जे तौर ते ही इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे पंहिंजे इन के शेल में फिरनि था पिया ऐं ही मथे जेॾी महिल जो पहुतो के शेल ते, एल शेल ते पहुतो एनर्जी वठी करे, हाणे इन खे वरी छा करिणो आहे, वापसि इन के शेल ते ईंदो यानी E2 मां E1 ते ईंदो। नंबर 8 पास्टुलेट आहे द डिफरेंस in energy delta E of higher E2 and lower E1 energy level। E1 ऐं E2 जे विच में जेको एनर्जी जो फ़र्क़ु आहे उहो असां हिन फार्मूले जे ज़रिए मालूम करे सघूं था। डेल्टा E इज़ इक्वल टू E2 माइनस E1। मिसाल जे तौर ते ही असां वटि हिकिड़ो इलेक्ट्रॉन आहे जेको एनर्जी लेवल 2 ते बीठो आहे। इहो जेकॾहिं E1 ते वञे थो तॾहिं वेंदो जॾहिं हिननि ॿिन्ही एनर्जी लेवल्स में जेतिरो फ़र्क़ु आहे उन फ़र्क़ जेतिरी एनर्जी ख़ार्ज कंदो तॾहिं ही इन ते वञी करे पहुचंदो। हिन खे ॾिसो, हाणे इहो इलेक्ट्रॉन जॾहिं हेठि E1 ते पहुतो त हू हिकिड़ो फोटान ख़ार्ज कंदो ऐं फोटान में उहो एनर्जी हूंदी आहे। सो असां इहो केतिरो फ़र्क़ु आहे इहो कीअं मालूम कंदासीं। मिसाल जे तौर ते K1 हिन जी एनर्जी जेका आहे उहा आहे 60 जूल ऐं K2 जी एनर्जी आहे 100 जूल। त असां फार्मूलो रखूं था डेल्टा E इज़ इक्वल टू E2 माइनस E1। E2 जो वैल्यू आहे 100, माइनस कयूं था E1 जो वैल्यू 60, त 40 जूल डेल्टा E हिननि ॿिन्ही जे विच में फ़र्क़ु आहे। एतिरी एनर्जी ख़ार्ज कंदो तॾहिं इहो इलेक्ट्रॉन E2 खां E1 ताईं पहुचंदो। डेल्टा E इज़ इक्वल टू VH फ्रीक्वेंसी ऑफ लाइट एंड प्लांक्स कांस्टेंट। एनर्जीअ जो इहो फ़र्क़ु तव्हां मालूम करे सघो था जेकॾहिं तव्हांखे फ्रीक्वेंसी मालूम हुजे हिन फोटान जी, उनखे तव्हां ज़रब कयो प्लांक्स कांस्टेंट सां। हिन जो वैल्यू मिलियल आहे 6.63 इंटू 10 रेज़ पावर माइनस 34 जूल सेकंड। इहो जॾहिं तव्हां फ्रीक्वेंसी ऑफ लाइट खे हिन सां ज़रब कंदो त तव्हांखे ही वारो फ़र्क़ु डेल्टा E जेको आहे उहो मिली वेंदो। ॿियो ही आहे त हीअ इक्वेशन असांखे ॿुधाए थी त डेल्टा E इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V यानी फ्रीक्वेंसी ऑफ लाइट सां तवानाईअ जो जेको फ़र्क़ु आहे उहो सिधी निस्बत रखे थो। फॉर एग्ज़ाम्पल हितां जॾहिं 2 मां हिते आयो त हुन ॾिसो त हीअ फ्रीक्वेंसी जेका आहे इमिट कई, पर जेकॾहिं थोरो फ़र्क़ु आहे हिननि ॿिन्ही जे विच में, जेकॾहिं हितां थो अचे त डेल्टा E हेसी ताईं तमामु घणी आहे, हितां खां हेसी ताईं डेल्टा E जो मतिलबु आहे त तवानाई जो फ़र्क़ु घणो आहे, त यानी तवानाई जो फ़र्क़ु घणो आहे त वरी फ्रीक्वेंसी बि घणी ख़ार्ज थींदी। फॉर एग्ज़ाम्पल 4th शेल में इलेक्ट्रॉन बीठो आहे, उतां जंप करे थो 1 में, त हाणे जेका फ्रीक्वेंसी इमिट कंदो उहा 2 ऐं 1 जे बराबरि कोन हूंदी, उहा घणी हूंदी। तंहिंजे करे असां चऊं था त डेल्टा E इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V यानी फ्रीक्वेंसी ऑफ लाइट। जेतिरी चेंज एनर्जीअ में फ़र्क़ु हूंदो लेवल्स जे विच में, ओतिरी वरी फ्रीक्वेंसी बि वधीक हूंदी। नंबर 9 पास्टुलेट आहे ऐं आख़िरी पास्टुलेट आहे स्टेशनरी स्टेट एंगुलर मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन वुड बी इंटीग्रल मल्टीपल ऑफ h2 पाए। MVR आर एंगुलर मोमेंटम, L एंगुलर मोमेंटम खे ज़ाहिर करे थो या MVR बि उनखे ई कबो आहे।
बराबरि आहे NH/2π। n जेका हीअ आहे उहा आहे नंबर ऑफ ऑर्बिट, जेको क्वांटम नंबर असां पढ़ियोसीं त काउं नंबर ऑर्बिट आहे। h जेको आहे उहो प्लैंक्स कांस्टेंट आहे। बाक़ी जेको पाए आहे उनजो बि हिकिड़ो फिक्स वैल्यू हूंदो आहे, उहो मिलियल हूंदो आहे। MVR में m मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे, v वेलासिटी एंड r रेडियस यानी मरकज़ खां उन इलेक्ट्रॉन जो केतिरो मुफ़ासिलो आहे। सो तव्हां कंहिं बि इलेक्ट्रॉन जो एंगुलर मोमेंटम हिन इक्वेशन जे ज़रिए मालूम करे सघो था। फॉर एग्जांपल हीउ जेको इलेक्ट्रॉन हिते फिरे थो पियो, n जेको आहे असांजो 1 2 3 आहे, MVR इलेक्ट्रॉन ऑन एल शेल जे करे उनजो असां मालूम करणु चाहियूं। एल शेल में हीउ के शेल आहे, ही एल शेल आहे। हाणे हिन इलेक्ट्रॉन जो असां एंगुलर मोमेंटम मालूम करणु चाहियूं था त असां लिखंदासीं एंगुलर मोमेंटम इज़ इक्वल टू NH/2π। n जी जॻह ते एल जो क्वांटम नंबर आहे 2, रखियोसीं 2 इंटू h प्लैंक्स कांस्टेंट डिवाइडेड बाय 2π। h इज़ इक्वल टू 6.63 इंटू 10⁻⁻34। इहो हिन h जो वैल्यू आहे प्लैंक्स कांस्टेंट जो, ऐं पाए जो वैल्यू आहे। सो हिते जेकॾहिं वैल्यूज़ रखूं ऐं असां उन्हनि खे छॾायूं त असांखे हिन एल शेल में फिरंदड़ इलेक्ट्रॉन जो जेको आहे सो एंगुलर मोमेंटम मिली वेंदो। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।